अचो जी त ॿुधाईंदो वञे छा आहे ही? कामर उस्मान मेमोरियल इंग्लिश लैंग्वेज सेंटर विलेज सिकंदरगारी। अच्छा। हिन में हिन वक़्तु 70 ॿार पढ़नि था। हाँ हाँ। ऐं कोली भील मेघवाड़ मुस्लमान लिगारी ज़ात पात रंग नस्ल खां सभु मथां थी हिते एजुकेशन मिले थी हिन ॿारनि खे। हाँ हाँ। ऐं टोटल ॿारनि खे इंग्लिश जी एजुकेशन ॾिनी वञे। हाँ हाँ। जॾहिं त गवर्नमेंट स्कूलनि में एतिरी मज़े वारी पोजीशन कोन्हे एजुकेशन जे हवाले सां। जी जी। सेल्फ फंडिंग ते डोनेशन ते ॿारनि खे फ्री ऑफ कास्ट पढ़ायूं था। हाँ टीचर हायर थियल आहे। हाँ हाँ। ऐं वधीक तव्हां विज़िट कयो। अच्छा अंदरि सघूं था? ॿियो थोरो ॿुधायो इन सेंटर जे बारे में थोरो 2 मिंट छा आहे इहो सेंटर? जी असांजे सेंटर आहे जागो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां। हाँ हाँ। ऐं सेंटर जो नालो आहे चाचे कामर उस्मान लिगारी जी नाले अच्छा। सां मेमोरियल इंग्लिश लैंग्वेज सेंटर आहे। हाँ हाँ। जंहिंमें तक़रीबन असांखे 3 खां 4 महीना थी विया। हाँ हाँ। ऐं असां कंटिन्यूसली ॿारनि खे वॉलंटरी पढ़ाईंदा आहियूं। हाँ हाँ। ऐं असांजी जेका सेंटर जी जेका टीचर जी जेका फीस आहे या जेका सैलरी जी उमिरि जी उहा बि कुझु डोनेशन जी रूप में असांखे मिलंदी आहे। अच्छा। ऐं काफ़ी खोड़ सारा ॿार हिते मतिलबु कंहिं बि हिकु ज़ात सां हिकु कबीले सां कंहिंजे बि को वास्तो न आहे। हाँ हाँ। सभई तमामु लोअर पार्टी जा आहिनि, के सफ़ा ग़रीब आहिनि, के वीचारा आहिनि हिंदू आहिनि। अहिड़े तरीक़े सां सभई गॾिजी करे इवनिंग टाइम में अच्छा घणो वक़्तु थियो आहे हिन सेंटर खे स्टार्ट थिए? कंटिन्यूसली 4 मंथ मार्च 4 महीने जा। अच्छा तव्हां जेको 4 महीने पढ़ायो आहे? जी। अच्छा सही। छा आउटपुट छा आहे? आउटपुट तक़रीबन यानी 4 महीना पहिरीं अगरि को ॿार जेको आयो उनजो हींअर छा रिज़ल्ट आहे? 99% आउटपुट है। अच्छा तव्हां छा छा पढ़ाईंदा आहियो तव्हां? असां त ओनली इंग्लिश पढ़ाईंदा असां अंग्रेजी? अच्छा मैथ्स न? सम स्टूडेंट्स आर लर्निंग ग्रामर एंड न अंग्रेजी सां गॾु अंग्रेजी छो सिर्फ़ु मैथ्स न? जी मैथ्स तो कोथा पढ़ायो? बिकॉज़ देयर इज अ विलेज लाइफ एंड देयर इज नीड ऑफ इंग्लिश देयरफॉर वी आर वो तो है। ऑन द इंग्लिश लैंग्वेज। अच्छा सिर्फ इंग्लिश दे? मेजर लैंग्वेज यू नो हाँ हाँ। दिस इज इंटरनेशनल लैंग्वेज सो हाँ हाँ। वी आर टीचिंग देम इंग्लिश। अच्छा तव्हांजो नालो छा आहे? वाइट साइड वाहिद साले। तव्हां हिन कोट जा आहियो? जी तव्हां हिन कोट जा आहियो? नॉट पोइ? गुलाब लिगारी खां तकरीबन 6-7 किलोमीटर। अच्छा ठीक है ठीक है डिस्ट्रिक्ट में है तालुको। सही सही ठीक।